नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंडियारो में खबर ॾींदा हलूं त पीपी शहीद भुट्टो ऐं जीडीसी तरफ़ां कंडियारो खां कमाल देरो लिंक रोड में ठहंदड़ मोरियुनि में नाक़स मटीरियल इस्तेमाल थियण खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। पीपी शहीद भुट्टो जे अॻुवाण ज़फ़र खोसो, उमर दराज, काइम खानी, मुजाहिद खोसो, मुनीर अबड़ो, जीडीसी जे अॻुवाण वाजिद अब्बासी, आमिर सुमरियो, जिन जी अॻुवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। अॻुवाण जो चवण हो त रोड ऐं रस्ता पुलूं सालनि खां पोइ ठहियूं पियूं वञनि, हिननि में भी करप्शन कई पई वञे, नाक़स मटीरियल इस्तेमाल कयो पियो वञे, जेको असां हरगिज़ बर्दाश्त न कंदासीं। हिननि सख़्त नारेबाज़ी कंदे रोड्स खाते जे आला ऑफिसर डीसीओ नौशरो फेरोज़ खां मुतालबो कयो त रोड जो कम हलंदड़ आहे, इन जो जाइज़ो वरितो वञे, जीअं कम सही थिए, ॿी सूरत में कम बंद कराए सख्त खां सख्त एहतजाज कयो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।